अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साहिल न्यूज़ सां गॾु आऊं आहियां सारंग सुमरो ऐं ॾिसी रहिया आहियो साहिल न्यूज़ टीवी वेब चैनल। डोकरी में 8 मार्च ते थींदड़ चैम्बर्स ऑफ कॉमर्स डोकरी जे इलेक्शन में हैदरी पैनल जे कामयाबी बाद चैम्बर ऑफ कॉमर्स डोकरी जे ऑफिस में हल वफ़ादारी सादगी नमूने थे गुज़री। तकरीब जो मेहमान ख़ास चेयरमैन टाउन कमेटी डोकरी लियाकत अली सुमरो हुयो। इलेक्शन कमेटी जे चेयरमैन बख्शल खान गुलाल, हैदरी पैनल जे नई चूंडियल बाडी जंहिंमें सदर हाजी अब्दुल हमीद जैसर, सीनियर नायब सदर मज़हर अली गुलाल, जूनियर नायब सदर महबूब अली सुमरो, जनरल सेक्रेटरी माशूक अली जतोई, जॉइंट सेक्रेटरी जावेद अली कोलाची, फनाज सेक्रेटरी गुलाम कादिर डेरू, प्रेस सेक्रेटरी ज़हीर अली मेमण, ऑफ सेक्रेटरी अब्दुल गनी अबड़ो के हलफ खणायो। उन ई मौके ते ख़िताब कंदे चैम्बर्स ऑफ कॉमर्स डोकरी जे नए सदर हाजी अब्दुल हमीद जैसर चयो त इलेक्शन में कामयाबी ते समूरी चैम्बर्स ऑफ कॉमर्स जे मेंबर तोड़े शहरनि हमदर्दनि जो शुक्र गुज़ार आहियां। शहर जे दुकानदारनि जा ॾुख पंहिंजा सम्झां थो, उन्हनि जा मसइला हल करण लाइ हर वक़्तु कोशिश रहंदुसि ऐं सभिनी खे गॾु खणी हलंदासीं। उन ई मौके ते इलेक्शन कमेटी जे मेंबरनि अली असगर मेमन, चाचा अब्दुर्रहमान मीरानी, गुलाम रसूल जूणे जो ऐं ॿिया हमदर्द हाजी हिम्मत अली जतोई, हाजी मुख्तियार जलबाणी, अब्दुल वहाब अबड़ो, दीदार अली शेख, इम्तियाज़ अली कोलाची, ज़ाहिद अली जतोई ऐं ॿिया मौजूदु हुआ। रिपोर्टर अतर मेमन, साहिल न्यूज़ नेटवर्क।